पाकिस्तान में कोरोना विगे वधीक 5 मरीज हयात वञा वेठा। एनसीओ से मौजूद गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 315 केसनि जी तस्दीक थी, जॾहिं ताकारी केसनि जी शरह 0.89% रही। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर तरफां जारी कयल तासरनि अंगनि अखरनि मौजूद गुज़िरियल सॼे मुल्क में 35,632 माण्हुनि जा नमूना वरिता विया। एनसीओ से मौजूद वधीक 315 माण्हुनि में वायरस जी तस्दीक बाद मुतासरनि जो अंग वधी 12,82,194 थी वियो। एनसीओ से मौजूद गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 5 मरीज फौत थियण बाद हयात वञाईंदड़नि जो अंग 28,668 थी चुको आहे। वहाँ से